सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बिजली जा 100 खां वधीक फीडर ट्रिप थी विया। सांगड़, घोटकी, नौशरो फिरोज़, ठठो, शहदाद कोट, सजावल जूणे जो, दोदापुर, रतेदेरो, बंगुलदेरो ऐं भरपासी के इलाइक़नि में मींहुं। गढ़ी हसन, कोटजी, कोट बंगलो, कुंभ, फरीदाबाद में बरसात। कुछ इलाइक़नि में तेज़ हवा से वसकार जारी। बिजली जो निज़ाम डामाडोल। कणक, बसर, टमाटन, गिदरे ऐं ॿिनि फसलनि खे नुक़सान। मौसमियात खाते पारां बरसातुनि जी अॻकथी खां पोइ सिंध सरकार सूबे में रेन एमरजेंसी लागू करे छॾी आहे। जिते नून लीग से मुआहिदो नाहे थियो, ते MQM खे मौक़ो मिलंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, असांजूं नून लीग सां ॻाल्हियूं फाइनल थियूं आहिनि। किथे किथे गवर्नर्स फाइनल थींदा। गवादर वेझो मकरान कोस्टल हाईवे ते रीवाह हंध वटां वॾो घारो पइजी वियो। हाईवे टुटण सबबि पाकिस्तान ऐं ईरान जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। पाक ईरान सरहद 250 जो रस्तो टुटण सबबि वापार मुतासिर थियण जो ख़दशो। घारे सबबि जीवणी ऐं यूटी पेलेरी जो सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गवादर सां राब्तो कटिजी वियो। कोयटा ऐं गवादर में बरसात ऐं मोट सबबि 140 खां वधीक घरनि खे नुक़सान। PDM मूजिबि गवादर में बरसातुनि 50 खां वधीक घर मुकमल ॿोड़े छॾिया। 90 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। कोयटा ऐं कीच में रोड ऐं हिकु पुल ढही पट पइजी विया। बरसात मुतासिरनि लाइ इमदादी सामान उमाणे वियो आहे। वज़ीर आला लाइ सरफराज़ बुगटी यादो कंहिं बि उम्मीदवार फार्म न भरायो। सरफराज़ बुगटी जा 4 नामज़दगी कागज़ जमा कराया विया आहिनि। सेक्रेटरी बलूचिस्तान असेंबली जो चवणु आहे त बिना मुक़ाबले वज़ीर आला नामज़द हुअण बावजूदि वज़ीर आला लाइ सुभाणे ऐवान में राय शुमारी थींदी। ताहिर शाह काकड़ मूजिबि वज़ारत आला लाइ नामज़द कागज़ जमा कराइण लाइ अॼु शाम 5 वॻे ताईं वक़्तु मुक़ररु हो। सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार सरदार अयाज़ सादिक टियों भेरो क़ौमी असेंबली जो स्पीकर चूंडिजी वियो। अयाज़ सादिक 199 वोट खणी कामयाबी हासिल कई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो मलिक आमिर डोगर 91 वोट हासिल करे सघियो। राजा परवेज़ अशरफ नई चूंडियल स्पीकर के उहिदे जो हलफ़ खणायो। क़ौमी असेंबली जे इजलास में स्पीकर जी चूंड दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि जो गोड़ हंगामो ऐं नारेबाज़ी कंदा रहिया। डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ वोटिंग जारी। PP जे ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे जुनैद ख़ान विच में मुक़ाबलो। पाकिस्तान हिकु भेरो वरी गज़ा में जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। इसराइल पारां ख़ुराक जो इंतज़ार कंदड़नि जे क़त्लेआम जी मज़म्मत करियूं था। 28 फ़रवरी ते पाकिस्तान बयान में ग्रुप 77 में पंहिंजो मुदो कामयाबी सां पूरो कयो। पाकिस्तान 6 मार्च ते यूरोपीय यूनियन सां सियासी मुशावरत कंदो। भारत पारां जम्मू ऐं कश्मीर जे धड़नि ते पाबंदी खे रद्द करियूं था। हाणोके भारतीय फ़ैसिले सां 8 कश्मीरी जमातुनि ते पाबंदी मटी वई। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थी, भारत फौरी तौर ते कश्मीरी जमातुनि सां पाबंदियूं ख़तमु करे। सदारती चूंड 9 मार्च ते थींदी। इलेक्शन कमीशन जो सदारती चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि नामज़दगी कागज़ 2 मार्च 12 वॻे ताईं जमा कराए सघिबा। नामज़दगी कागज़नि जी स्क्रूटनी 4 मार्च ते थींदी। 5 मार्च ते सदारती इलेक्शन लाइ उम्मीदवारनि जी फ़हिरिस्त जारी कई वेंदी। 9 मार्च ते सुबुह 10 वॻे खां शाम 6 वॻे ताईं पोलिंग थींदी। इलेक्शन कमीशन सदारती चूंडुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुस्लिम लीग नून ऐं MQM विच में आइनी तरमीम ते मुआहिदो थी वियो। ॿिन्ही जमातुनि में आइन जे आर्टिकल 140 में तरमीम ते इतफ़ाक़। नून लीग तरफ़ां अहसन इक़बाल ऐं MQM जे मुस्तफ़ा कमाल मुआहिदे ते सयूं कयूं। मुआहिदे मूजिबि आर्टिकल 140 तहत सूबनि खे मिलंदड़ फंड्स ज़िली हुकूमत खे ॾिना वेंदा। अली अमीन गंडापुर KP जो नओं वॾो वज़ीर चूंडिजी वियो। अली अमीन गंडापुर 90 वोट हासिल कया। नून लीग जो इबादुल्ला 16 वोट हासिल करे सघियो। MPO ऑर्डर्स जारी करण ते तौहीनी अदालत केस में डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद इरफान नवाज़ मेमुर खे 6 महीना कैद जी सज़ा। इस्लामाबाद हाई कोर्ट डिप्टी कमिश्नर इरफान नवाज़ मेमुर ते MPO ऑर्डर्स में अख्तियार उरांगण ते ₹1 लख दंड जी बि सज़ा ॿुधाए छॾी। SSP ऑपरेशन जमील ज़फ़र के 4 महीना ऐं SHO कोएसार के 2 महीना कैद जी सज़ा।
सेनेट जी ख़ाली सीटुनि ते 14 मार्च ते चूंड थींदी। इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी करे छॾियो। सेनेट जी सीटुनि लाइ नामज़दगी काग़ज़ 2 खां 3 मार्च ताईं जमा कराए सघिबा। क़ौमी असेंबली जा मेंबर इस्लामाबाद मां 1 सीट ते सेनेटर चूंडजंदा। सिंध असेंबली जा 2 ऐं बलूचिस्तान असेंबली जा 3 सेनेटर चूंडिया वेंदा। यूसुफ रज़ाक गिलानी, मौलाना अब्दुल गफूर हैदरी, निसार खोड़ो, जाम मेहताब, प्रिंस अहमद उमर ऐं सरफराज़ बुख्ती सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां अमेरिका जे सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मुलाक़ात। अमेरिकी सफ़ीर मुराद अली शाह खे टियों भेरो वॾो वज़ीर बणजण ते वाधायूं ॾिनियूं। अमेरिकी सफ़ीर वॾे वज़ीर सां 3 दौर जी तरजीहनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई। डोनाल्ड ब्लूम जो चवणु आहे त समूरनि सफ़ारतकारनि खां पहिरियां मुराद अली शाह खे वाधायूं ॾियणु आयो आहियां। वॾे वज़ीर चयो आहे त नई हुकूमत में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुक़्तनि खे लागू कंदा। सूबे में अमन अमान जी मुकमल बहाली तरजीह आहे। हज़रत लाल शहबाज कलंदर जे सालियाने 772 उर्स मुबारक जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। उर्स मुबारक जी पहिरीं राति सिंध जी रिवायती सुगड़ कचहरी ऐं सुगड़ कॉन्फ्रेंस थी। मेला कमेटी पारां शाया करायल सेमिनियर जो मुहूर्त पिणु थियो। सुगड़नि दूर भेद सिंगार गुजारत समेत लोक अदब जूं मुख़्तलिफ़ सिंफूं पेश कयूं। सुगड़नि महबूब अली ॾेपर ऐं अली गुल गारी खे शहबाज अवार्ड ॾिनो वियो। कुंभ में रोड हादसो, मोटरसाइकिल ते सवार बजणा फोत, 2 ज़ख़्मी। हुसैनी शाह भरिसां 3 मोटरसाइकिल्स विच में टकर थी पियो। हादसे में गुल मोहम्मद उमरानी ऐं अली नवाज़ शेंबाणी फौत थी विया। ख़ान गोपांग ऐं सलीम शेख ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे गिम्स अस्पताल गंपट मुंतक़िल कयो वियो।